अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। नाम्यारे पब्लिशर लेखक समाजी अॻवान करम इलाही खे संस पहिरीं वरसी ते भेटाउनि जा गुलाब अचूं था ऐं अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था मोहम्मद सलेमान वसाण जे लेख मां चूंड वर्क। ज़िंदगी में कई माण्हू मिलंदा आहिनि जिन मां कुझु पंहिंजा अक्स हमेशह लाइ छॾे वेंदा आहिनि। नाम्यारो अदीब पब्लिशर ऐं समाजी कारकुन करम इलाही चन्ना पिणु अहिड़ी शख़्सियत जो मालिक हुयो। साणस गुज़ारियल कई सालनि जा अणखुट वाक़िया, यादगिरियूं, कचहरियूं, सफ़र, तनज़ीमी बहस, मुबाहिसा, तेज़ ऐं तुंद तनक़ीदी हवाला ऐं अणखुट मोहबतूं ऐं पंहिंजाइप सीने में सांढियल आहे। सचल ॻोठ ऐं ख़ासि करे सगा जे करे साणस मुंहिंजो लॻभॻि 30 सालनि जो तालुक़ु रहियो। मूंखां जून 2025 जो ततल ॾींहुं कीअं विसरंदो जॾहिं जनाह इस्पताल जे एमरजेंसी वार्ड में हुन मुंहिंजो हथु मज़बूती सां झलियो हुयो। जिते खेसि दाख़िल करायो हुयोसीं उन वक़्तु लफ़्ज़ सां साथ कोन ॾेई रहिया हुआ। हूअ वॾी पीड़ा मां गुज़री रहियो। हू 4-5 ॾींहं इस्पताल में हुयो ऐं मां रोज़ु इस्पताल वेंदो हुयसि। संदसि टिन्ही फ़र्ज़ंदनि सां मुलाक़ात थींदी हुई। संदसि दोस्त ऐं साथी इस्पताल ईंदा रहिया, पर लाॻे थो संदसि तबियत किरंदी वई। जेतोणीकि मां सम्झी वियो हुउसि त हिन अरड़े शख़्स खे हाणे शायदि ई ज़िंदगी जो दान मिले, पर पोइ बि रब में उमेदूं रखियो वेठा हुआसीं। 20 जून 2025 जी सुबुह मूंखे संदसि पुटु मेहराण जी काल आई त बाबा हलियो वियो। अजीब हालत थी वई, दिलि जी ऐं अखियूं वसी हलियूं। तक़रीबन 30 सालनि जो डिघो साथ हिकु लम्हे में विछोड़ो बणिजी वियो। मां ऑफिस छॾे सचल ॻोठ तरफ़ां रवानो थियां थो। दोस्तनि खे फ़ोन, मैसेज या सोशल मीडिया ते अपडेट ॾींदो रहां थो, पर यादगिरियूं आहिनि जो वर करे ज़हन जी स्क्रीन ते रिवाइंड थी हली रहियूं आहिनि। करम इलाही चन्ना ज़िले नवाबशाह जे तालुक़े सकरंड में सकरंड शहर खां उत्तर ओभर तरफ़ मशहूरु स्टॉप चौथो महल ऐं क़दीम ऐं तारीख़ी ॻोठ में हिकु ग़रीब, शरीफ़ ऐं दीनदार घराणे में 8 अगस्त 1954 ते जनम वरितो। संदसि वालिद मरहूम हाफ़िज़ मीर मोहम्मद चन्ना क़ुरान शरीफ़ जो हाफ़िज़ हुजण सां गॾु पंहिंजे दौर जो जियद आलिम पिणु हुयो। संदसि वालिद दीनदार हूंदे बि पंहिंजी औलाद खे दीनी तालीम सां गॾु दुनियावी तालीम पिणु ॾियारी। हुन पंहिंजे पुटु करम इलाही चन्ना खे ॻोठ जे प्राइमरी स्कूल में 1962 धारे दाख़िल करायो, जितां 5 दर्जा प्राइमरी पढ़ण खां पोइ हुनखे सकरंड जे हाई स्कूल में अंग्रेज़ी पढ़ण लाइ 1967 में दाख़िला वठी ॾिनी। मैट्रिक सकरंड हाई स्कूल मां 1972 ऐं इंटर गवर्नमेंट डिग्री कॉलेज नवाबशाह मां 1974 में, BA सिटी कॉलेज हैदराबाद मां 1976 में करण खां पोइ सिंध यूनिवर्सिटी में MA बैनुल अक़वामी तालुकात ऐं MA सहाफ़त यानी मास कम्युनिकेशन में कयाईं। संदसि वालिद जी वफ़ात खां पोइ करम इलाही चन्ना यूनिवर्सिटी जी पढ़ाई ऐं मुलाज़मत जे करे घणो करे ॻोठ खां ॿाहिरि रहंदो हो। उन करे संदसि ॻोठ वारो घरु अक्सर बंदि रहंदो हो। पाण महीने मास जॾहिं ॻोठ चकर ते ईंदो हो त घणो करे राति ॾींहुं घर में अकेलो रहंदो हो। ॻोठ में बिजली न हुअण करे पाण राति जो देरि ताईं घासलेट वारी बत्ती ॿारे पढ़ंदो हो। हुन सिंध यूनिवर्सिटी मां MA सहाफ़त ऐं MA इंटरनेशनल रिलेशन्स जूं 2 डिग्रियूं हासिल कयूं। पाण कुझु साल हैदराबाद मां निकिरंदड़ माहवार रिसाले, रहबर डाइजेस्ट ऐं हैदराबाद में हिलाल पाकिस्तान अख़बार जो रिपोर्टर थी बि कमु कयाईं। पोइ हू कराची हलियो आयो ऐं किताब विकिणणु शुरू कयाईं। हुन वटि एतिरो पैसो न हो जो हूअ पंहिंजो को दुकान या गाॾो वठी सघे जंहिं ते किताब रखी विकिणे। हू किताबनि रिसालनि जी हड़ खणी सरकारी ख़ानगी ऑफिसनि में जिते जिते सिंधी हुआ उन वटि विकिणण लाइ पहुचंदो हो। करम इलाही खे गीह कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तान में पब्लिक रिलेशन ऑफिसर ऐं प्रोटोकॉल ऑफिसर जी नौकरी मशहूरु अदीब कमर शहबाज जे हथां मिली, जेको उन वक़्तु उन इदारे में रेजिडेंट डायरेक्टर हो। पोइ हुन गोल्डन हैंडशिक वरितो छो जो हुनजो घणो लाड़ो समाजी कमनि ऐं अदब तरफ़ हो। उन करे अदब सां नातो जोड़ण लाइ संगम पब्लिकेशन जे नाले सां पंहिंजे घर में ई ऑफिस ठाही ऐं छपाई जो कमु शुरू कयाईं, जेको संदसि वफ़ात ताईं जारी रहियो। हुन संगम पब्लिकेशन जे प्लेटफार्म तां केतिरा ई किताब शाया कराया। संगम पब्लिकेशन पारां मशहूरु साफ़ी फ़क़ीर अहमद लाशारी, बदर अबड़ो, अल्ताफ़ शेख, अली अहमद बिरोही, यूसुफ शाहीन ऐं ॿियनि अदीबनि ऐं शाइरनि जा किताब शाया कराया विया।
करम इलाही चना केतिरियूं कहाणियूं अफ़साना लिखिया ऐं मुख़्तलिफ़ कालम बि लिखिया। करम इलाही चना खे असीं अॼु बि यादि कंदा रहूं था, छो त ॿियो को बि करम इलाही जहिड़ो नथो थी सघे। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं मोहम्मद सलेमान वसाण जो लिखियल लेख। सिंध जो क़ौमी आवाज़ वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं टीवी चैनल जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सगारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़िछ में पहुचे थो। सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे, जंहिंखे अवां जे माली सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे। उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो। चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। बैनर ते ॾिनल फ़ोन या ईमेल वसीले असां सां राबितो करे सघो था। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।